पाक भारत हॉटलाइन खुलियल आहे। उम्मीद आहे त सीज़ फायर बरक़रार रहंदी। डीजी ISPR अमरीकी अख़बार सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 4 ॾींहं जी जंग बाद ॿिन्ही मुल्कनि सीनियर ऑफिसर हॉटलाइन ते ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि, जंहिं सबबि उम्मीद आहे त सरहद ते अमन बरक़रार रहंदो। भारत सां सीज़ फायर बाद नायब वज़ीर आज़म इसहाक डार जो पहिरियों परॾेही दौरो। इसहाक डार चीन जे अहम दौरे ते बीजिंग पहुची वियो। चीनी हम मनसब वान ए सां मुलाक़ात कंदो। अफ़गान परॾेही वज़ीर अमीर खान मुत्तकी बि सुभाणे बीजिंग पहुचंदो। पाकिस्तानी, चीनी ऐं अफ़गान परॾेही वज़ीर जी सुभाणे गॾियल मुलाक़ात में थींदी। इसहाक डार चयो आहे त चीनी इख़्तियारनि सां पाक भारत चिकतान समेत खिते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान ऐं IMF जूं नई माली साल जे बजट ते ॻाल्हियूं जारी। पघारदार तबिके खे इनकम टैक्स में रिलीफ ॾियण ते मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते ग़ौर। हुकूमत सालियानो 10 खां 12 लख ताईं पघार खणंदड़ मुलाज़िमनि खे इनकम टैक्स खां छूट ॾियण जी कोशिश करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिंध जे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुता। शहबाज शरीफ जो कराची पहुचण ते वॾे वज़ीर ऐं गवर्नर आदर भाव कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची में पाक बहरिया जी तक़रीब में शिरकत कंदो। गवर्नर, वॾे वज़ीर ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं बि थियल। PTI वज़ीर आज़म ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण ते ग़ौर शुरू करे छॾियो। अपोज़िशन खे बेएतमाद में वठण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त PTI बानी भेनरुनि ऐं पार्टी अॻवाननि सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म ऐं स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण जो चयो आहे। असद कैसर चयो त स्पीकर ऐं वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जो सोची रहिया आहियूं। पाक भारत चिकतान सबबि मामले खे वक़्ती तौर ते रोकियो वियो आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सुदूह जी पाक फ़िज़ाइया जे शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे घर आमद। मुतासिर ख़ानदान सां ताज़ियत कई। शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ खे ज़बरदस्त पेचा पेश। एयर चीफ मिलिट्री अस्पताल जो दौरो करे भारतीय हमले में ज़ख़्मी थियल जवाननि जी इयादत बि कई। बहादुरीअ जो मुज़ाहिरो कंदड़ फ़िज़ाइया जे जवाननि जी वाखाण। एयर चीफ चयो त पाक फ़िज़ाइया हर क़ीमत ते वतन जी फ़िज़ाई सरहदनि जो दिफ़ा कंदी। घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ सां क़तरी सफ़ीर अली मुबारक अली ईसा अल ख़तीर जी मुलाक़ात। ॿिए तरफ़नि लाॻापन समेत पाक भारत सीज़ फायर ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। मोहसिन नक़वी चयो त पाकिस्तान सदाईं अमन जो ख़्वाहिशमंद रहियो आहे ऐं खिते में बि अमन चाहे थो। क़तर सां लाॻापन खे वधीक मज़बूत कयो वेंदो। जुडिशियल कमीशन बलोचिस्तान हाई कोर्ट लाइ मुस्तक़िल चीफ जस्टिस जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास थियो। जस्टिस एजाज सवाती खे बलोचिस्तान हाई कोर्ट जो मुस्तक़िल चीफ जस्टिस बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध जो पाणी पंजाब में गुम थियण वारे मामले जी जांच लाइ जोड़ियल इरसा ऐं नेसपाक जी टीम गुडू बैराज वटि पहुची वई। पाणी जी माप ऐं ॿिन्ही बैराजिस जी टेलीमेट्री सिस्टम जी चकास कई वई। सिंध जे एतिराज़नि सबबि टीम गुडू बैराज वटि पाणी जी माप रिकॉर्ड कई। सिंध हुकूमत पंजाब मां निकितल पाणी सिंध में न पहुचण जो एतिराज़ दाख़िल करायो हो। 15 मई ते तोरसा बैराज मां सिंध लाइ 81,000 क्यूसिक पाणी छॾियो वियो हो, जेको गुडू बैराज वटि न पहुतो हो। सिंध में पाणी कोट बरक़रार। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा मुज़ाहिरा ऐं धरणा। उॾिरोलाल में सुल्तानपुर शाह जे आबादगारनि जो पाणी कोट ख़िलाफ़ एहतजाज। आबादगारनि 10 दरी मोरीअ ते धरणो खंयो। जुडे में जमड़ाओ केनाल जे मुख़्तलिफ़ शाख़नि ते टेल जे आबादगारनि जो पाणी जी कोट ख़िलाफ़ एहतजाज। सुभाणे शटरबंद हड़ताल जो ऐलान। पनोआकल जे मुख़्तलिफ़ शाख़नि में पाणी जी कोट ख़िलाफ़ आबादगारनि जो कोराई वाह जे पुल ते एहतजाज। मीरपुर पटोरो में गंज बहर वाह जे आबादगारनि जो पाणी कोट ख़िलाफ़ मुज़ाहिरो दौड़ भरिसां। ॻोठ गेलो खोरसो जे रहवासियुनि जो जेम्स चौक में पाणी जी कोट ख़िलाफ़ नवाबशाह में एहतजाज। पाणी ॾियण जो मुतालबो।
कानपुर भरसा फैजू रुस्तुम रोड ते रेंजर्स ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो। हिक रेंजर्स एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस चयो आहे त सफ़दर लाड़े वेझो रेंजर्स एहलकारनि ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो थी पियो, जंहिं में हिक रेंजर्स जो एहलकार ऐं 2 वाटाड़ू ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हैदराबाद जे गुलिस्तान सज्जाद मां पुलिस द्वारा गिरफ़्तार कयल नाले वारे अतीक ताज जोयो जा 2 पुट अदालत में पेश। पुलिस होश मोहम्मद ऐं रूपलो जोयो खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत दलील ॿुधण बाद होश मोहम्मद ऐं रूपलो जोयो खे 2 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मलीर जे इलाइक़े गडाब टाउन जे सवें ॻोठनि जी बिजली 2 हफ़्तनि खां बंदि। ॻोठनि जे रहवासियुनि जो कयो इलेक्ट्रिक जे गेट स्टेशन अॻियां धरणो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो। इब्राहिम हैदरी में बि बिजली जी बंदिश ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतिजाज। बिजली बहाल करण जो मुतालबो। भारतीय जारियत जो मुंह तोड़ जवाब ॾींदड़ पाक फौज खे पेचा पेश करण जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। कानपुर में सिविल सोसाइटी पारां जिमखाने खां रैली कढी पई। नवदेरो में पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी पारां पाक फौज जी कामयाबीअ जी ख़ुशीअ में रैली। जवाननि खे पेचा पेश। कराची में फौती कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ ऑल सिंध फौती कोटा एक्शन कमेटी जे सॾ ते एहतिजाज। फौती कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल माण्हुनि जो प्रेस क्लब आॾो बि मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु हो त फौती कोटा बहाल करे यतीम ॿारनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मलीर जे शाह लतीफ़ टाउन में घर अंदर छेड़ो। गोलियूं लॻण सबबि औरत क़तल। गोलियूं लॻण सबबि परवीन माची वई, मरीज़ अस्पताल मुंतक़िल। ठुल जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी छित मां चापड़ किरी पिया। शागिर्द महफ़ूज़ रहिया। प्राइमरी स्कूल रहीम बख़्श नूनारी जी ज़बून हाल इमारत जा चापड़ किरी पिया। जानी नुक़सान न थियो। शागिर्दनि में ख़ौफ़। उस्तादनि पारां स्कूल जी फौरी मरम्मत कराइण जो मुतालबो। इसराइली वज़ीर आज़म ग़ज़ा जो मुकम्मल कंट्रोल हासिल करण जो ऐलान करे छॾियो। नेतन्याहू चयो आहे त ग़ज़ा में वेढ़ जारी आहे। असां अॻिते वधी रहिया आहियूं। उमीद आहे त फ़ौज ग़ज़ा जो मुकम्मल तौर ते कंट्रोल जल्द हासिल करे वठंदी। ग़ज़ा में इसराइली हमलनि में अॼु वधीक 30 फ़लस्तीनी बि शहीद थी विया आहिनि।